उन ॾींहुं पाण डिस्कस कयोसीं त एक्साइज़ डिपार्टमेंट जे ऑफिस में हिकिड़ो मग़वी ॿधल हो। हाणे उन महिल ताईं सिर्फ़ु पुलिस जो मौक़ुफ़ हलियो पियो। बाद में जॾहिं एक्साइज़ डिपार्टमेंट बि पंहिंजो मौक़ुफ़ ॾिनो त हुननि चयो भई हिन बंदे ते त FIR कटियल हुई, असां वटि हू लॉकअप आहे ETO जे ऑफिस में, असीं त हुनखे ॿधी आयासीं ऐं हुन ते FIR कटियल आहे मंशियात फ़रोशी जी। त पुलिस को वधीक शायदि एक्साइज़ डिपार्टमेंट जो मौक़ुफ़ आहे त वंगार वेही वई आहे पुलिस। पुलिस चए थी न मग़वी हो, लेकिन ॻाल्हि इहा आहे त हिनजी जांच त थियणु खपे। ॿई फोर्सिस पुलिस ऐं एक्साइज़ जे विच में अगरि ईअं थींदो हिकु डिपार्टमेंट ॿिए डिपार्टमेंट मां माण्हू छॾाइणु शुरू करे छॾींदो ताक़त जे ज़ोर ते त पोइ त जंगल जो कानून थी वेंदो। हिते ख़्याल आहे त हिकिड़ी सीनियर के माण्हू खां जी जांच थियणु खपे त हू एक्साइज़ डिपार्टमेंट ऐं पुलिस डिपार्टमेंट जे विच में वारो मामिलो उहो हो छा। माण्हुनि जी दीदा दिलेरी बि ॾिसो, अगरि हीउ वाक़ियो ईअं आहे जीअं रिपोर्ट पियो थिए त हिकिड़ो ASI या सब इंस्पेक्टर हिकिड़े माण्हू खे अगवा करे पंहिंजे ई थाणे जी छित ते वञी विहारे छॾे थो ऐं फ़ोन करे चए थो थाणे पहुचे। कहिड़ो थाणो? सरजानी टाउन ते उनजी माउ वीचारी अची पहुचे थी त SHO खे बि ख़बर न हुजे थी, इहो विच में धक पियो करे ASI सब इंस्पेक्टर पंहिंजनि खे ई हिसो न पियो ॾियणु चाहे। ॿुधाया SHO खे त गॾिजी सॾिजी करे वठंदा त SHO वरी रक्षा वारो थी हुन सां ॻाल्हायो आहे, जंहिंजे चई हा मथे हलियो अच ऐं एॾा निभागा आहिनि हिकु ॿिए जो आवाज़ बि कोन सुञातो। सो हा उन ASI पंहिंजे SHO जो आवाज़ बि न सुञातो, जलिजी पियो सफ़ा को। यानी हिन में अनाड़ी हुजणु ॻाल्हि न आहे, हिन में दीदा दिलेरी जो सवाल। केॾो माण्हुनि खे पक आहे त हिननि कुझु न थींदो ऐं फॿी वेंदो। हद आहे, कोई शर्म हिते उहो जेको लफ़्ज़ आहे त कोई शर्म करो, कोई हया करो। त ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी का हद हूंदी आहे। उहो हाणे असां वटि कराची में अलाए छा पियो थिए, कराची छा सॼे हुन में हा त हीउ थिए छा थो त एतिरी दीदा दिलेरी कमाल आहे। माण्हुनि खे झले वञणु, हुननि खे जांच करणु, उन्हनि जे माइटनि खां उगाड़ी करणु ऐं थाणे ते न रखणु, किथे प्राइवेट हंधनि ते क्वार्टरनि में बंदि करणु, इहो त असीं ॿुधंदा आहियूं, अॼु बि थिए थो। पोइ वञी जज साहिबान छापा आणनि था, हीउ थिए थो। लेकिन क्लियर एंड कट किडनैपिंग फॉर रैंसम, यानी अगवा लाइ पुलिस वारा अगवा करे वञनि, तावान लाइ, भुंग लाइ, छॾाइण वारा ज़्यादा नहीं हो गया? ज़्यादा ही थी ज़्यादा हो गया।